हिनखे रोशनमला अलमंज़र बि चवंदा आहिनि अलमंज़र हिते तक़रीबन हो आहे तफ़री मक़ाम आहे हिते ॿ होटलूं आहिनि ऐं हिते घुमण फिरण वारा माण्हू सॼी हैदराबाद मां पर पूरी सिंध जा माण्हू अचनि था पले जे हिसाब सां असांजी जामशोर होटल मशहूरु आहे अच्छा भुट्टो साहब पाण हिते आयल भुट्टो साहब अच्छा मखदूम साहब हे त मशहूरु पॉइंट आहे सिंध जा जेके बि माण्हू आहिनि ऐं जंहिंखे अच्छा इन पल्लो साईं हाणे सॼी दुनिया में हा बिल्कुलु पर इन सां को मलाहनि खे जेके मक़ामी मलाह आहिनि हितां जा उनखे को फ़ाइदो बसि इहो मखदूम साहब आयो वाटर सप्लाई ॾिनई भुट्टे साहब खे वठी आयो वाटर सप्लाई ॾिनई या कुझु रस्ता आहिनि ॻोठ जा कम आहिनि जी कीअं त पिया थियनि पर थियनि ॻोठ में असांजे में हेलीकॉप्टर ठाराई बाटे के गरीबनि लाइ हेॾां होॾां कम कराई माना पाणी जी सहूलियत कान रोड रस्तो आहे जी जी अवांजो नालो साईं मुंहिंजो नालो अशफाक मल्ला माशाल्लाह अशफाक मल्ला भला पढ़ाई मलाहनि में कनि ॿार साईं बसि हाणे जेको आहे जितो जहत वॾी आहे न जो माइटनि जो बि आहे न कुझु पोयां हाणे अॻु में छा आहे जो जहालत जो दौर हो कंहिंखे ख़बर कान हूंदी सभु को रांदीअ पोयां रहंदी कोन हूंदो इहो ख़्यालु अथसि ॿार खे पर हाणे जॾहिं जदीद दौर थियो आहे हर कंहिंखे सुजागर थी विया पढ़ायूं पंहिंजा ॿार त मुस्तक़बिल सुठो थियनि पछाड़ियो सुठो वाह 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 महिरबानी।